रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलम्मा जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुश्रा क़ालू इन्ना मुहलिकू अहलि हाज़िहिल क़र्या इन्न अहलहा कानू ज़ालिमीन। क़ाल इन्न फ़ीहा लूतन क़ालू नहनु अअलमु बिमन फ़ीहा लनुनज्जियन्नहु व अहलहु इल्ला इम्रअतहु कानत मिनल गाबिरीन। वलम्मा जाअत रुसुलुना लूतन सीअ बिहिम व ज़ाक़ बिहिम ज़रअन व क़ालू ला तख़फ़ व ला तहज़न इन्ना मुनज्जूक व अहलक इल्ला इम्रअतक कानत मिनल गाबिरीन। इन्ना मुनज़िलूना अला अहलि हाज़िहिल क़र्यति रिज्ज़म मिनस समाई बिमा कानू यफ़्सुकून। वलक़द तरकना मिन्हा आयतन बय्यिनतन लिक़ौमिन यअक़िलून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त से दिल मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरदरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां अवां जा आॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो 20 सूरत जो नालो सूरतुल अनकबूत। उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि।
अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे न क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे मथां वॾ फुड़े मींहं वांगुरु नेमतुनि जो वसकारो फ़रमायो आहे। असांजी बदकिस्मती इहा आहे त उन्हनि नेमतुनि ऐं उन्हनि रहमतुनि मां थियणु ईअं खपे हा त असां पाण खे, पंहिंजे अहलो अयाल खे, पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे शहर खे मुस्तफ़ीद कयूं हा ऐं पंहिंजो पाण खे उन अल्लाह जी अणगणत रहमतुनि मंझां पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे औलाद खे सरफ़राज़ कयूं हा। पर चूंकि असांजी बदकिस्मती जो मामिलो इहो आहे जो असांजो अल्लाह जी उन रहमतुनि ऐं नेमतुनि जी तरफ़ मुकम्मल तवजो न आहे। ॿियनि उम्मतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिक हिक गुनाह जे करे अल्लाह साईं उन्हनि जे मथां अज़ाबात मुसलत फ़रमाया। कंहिं क़ौम जे अंदरि माप ऐं तौर जो मसइलो थी वियो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खां नाराज़ थी वियो। कंहिं क़ौम जे अंदरि हमजिनसी वारो मामिलो आयो, अल्लाह तबारक व तआला हमजिनसी वारे फ़ेल जे करे उन्हनि खां नाराज़ थी वियो। कंहिं क़ौम जे अंदरि सूद जो मामिलो आम थियो, अल्लाह ताला उन सूद जे मामिले आम थियण जे करे उन्हनि जे मथां नाराज़ थियो। कंहिं क़ौम जे अंदरि शराब जो मामिलो आम थियो, अल्लाह ताला उन शराब जे वापराइण ऐं खपाइण जे करे उन्हनि जे मथां नाराज़ थियो। कंहिं क़ौम जे अंदरि कूड़ ॻाल्हाइण जे करे उन्हनि जा मामलात ऐं मसाइल ख़राब थिया, अल्लाह ताला उन्हनि ते उन मामलात ऐं मसाइल जे करे नाराज़ थियो। असांजी बदकिस्मती इहा आहे जो अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात आहिनि जो अल्लाह साईं वक़्तन फ़वक़्तन तव्हां असांखे इहे मामलात ऐं मसाइल ॾेखारे हर हमेशह मौक़ो फ़राहम कयो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे मामलात ऐं मसाइल खे यादि करे मां अल्लाह जे दर अची करे तौबा कयो। पर चूंकि असां अल्लाह जी उन रहमत ऐं नेमतुनि जी तरफ़ तवजो असांजो बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो न आहे। अॼु खां अॻु में हिकिड़ी क़ौम हुई जंहिंजो नालो हुयो क़ौम लूत। क़ुरान मजीद जे अंदरि उनजो बयानु आहे, अल्लाह तबारक व तआला बयानु फ़रमायो आहे। उन क़ौम जे अंदरि जेको मर्ज़ हुयो, उन क़ौम जे अंदरि जेको गुनाह हुयो, जंहिं गुनाह जे करे अल्लाह से उन्हनि जे मथां अज़ाब मुसलत कयो, उन गुनाह जो नालो आहे हमजिनसी। मर्द मर्द सां बुरो कमु करे, औरत औरत सां ख़राब मामलात ऐं मसाइल करे, इन गुनाह जे करे अल्लाह तबारक व तआला उन क़ौम वारनि जे मथां अज़ाब नाज़िल फ़रमायो। तवजो जी ज़रूरत आहे। वलम्मा जात रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा, जॾहिं आया असांजे रसूलनि वटि जेके फ़रिश्ता हुया हज़रत इब्राहीम वटि असांजा क़ासिद बिल बुशरा ख़ुशख़बरी खणी करे आया हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे। क़ालू इन्ना मुलिकू अहलि हादिहिल क़रया, क़ालू चयो उन्हनि, इन्ना मुलिकू अहलि हादिहिल क़रया, असां तबाह कंदड़ आहियूं हिन ॻोठ वारनि खे। इन्ना अहलहा कानू ज़ालिमीन, छो जो इन जे रहण वारा जेके इन जे अंदरि रहनि था पिया, कानू ज़ालिमीन, इहे ॾोहारी आहिनि ऐं ज़ालिम आहिनि। हज़रत इब्राहीम ॾे आया, चूंकि ख़ुशख़बरी खमणी हज़रत इब्राहीम खे ख़ुशख़बरी ॿुधाइण, उहो मामिलो अलॻि हुयो। हज़रत इब्राहीम जे भरिसां ही ॻोठ आबाद हुयो। उन्हनि फ़रिश्तनि ॿुधायो पे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे त हीअ अव्हां जे भरिसां जेको ॻोठ आहे न, मुलिकु अहलि हादिहिल क़रया, असां इन खे तबाह करण जे लाइ। इन्ना अहलहा कानू ज़ालिमीन, छो त इन जे रहण वारा वॾा ज़ालिम आहिनि।
क़ाल इन फ़ीहा लूतन, त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि फ़रिश्तनि खे चयो इन ॻोठ जे अंदरि त हज़रत लूत बि रहे थो पियो। क़ालू नहनु आलमु बिमन फ़ीहा, हाणे वरी फ़रिश्ता अॻिते जवाबु ॾियनि था असांखे इन शइ जो बि इल्मु आहे त हिन जे अंदरि लूत आहे या हज़रत लूत जे पोइलॻ जेके माण्हू आहिनि, लनुनज्जियन्नहु, उन्हनि खे असां बचाईंदासीं, व अहलहु, ऐं उनजे ॿियनि घर वारनि खे बचाईंदासीं, इल्ला इम्रअतह, मगर लूत जी जेका घरवारी आहे उहा न बची सघंदी। ॻाल्हि सम्झिजो, लूत जी घरवारी मां मामिलो इहो आहे त लूत जी घरवारी पकी ठकी मुशरिका हुई। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, आहे त इल्मी मसइलो, आहे त अहादीस जे मुआमलात ऐं मसाइल जो इल्मी हिकिड़ो मसइलो आहे, पर चूंकि अव्हांखे बि इल्म जे अंदरि हुजे, जंहिं बि नबीअ जी घरवारी जेकॾहिं मुशरिका हुजे त उन मां असां इहा ॻाल्हि कॾहिं बि न सम्झूं त अल्लाह ताला माफ़ फरमाइनि, नबीअ जी घरवारी मुशरिका थी सघे थी पर बदकार नथी थी सघे। जंहिं नबीअ जी घरवारी मुशरिका थी सघे थी पर कॾहिं बि बदकार नथी थी सघे। इहा ॻाल्हि इहो उलमाए अहले सुन्नत वल जमात जो मौक़ूफ़ आहे, इन ॻाल्हि खे पंहिंजे ज़हन जे अंदरि विहारियो। बहरहाल हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका घरवारी हुई उहा बुतनि जी पुजारी ऐं मुशरिका हुई। उन जे लाइ इहो ई आहे त वअलहु इल्ला इम्रअतह। इतां तव्हां असां अंदाज़ो लॻायूं त नबी आहे, नबी पंहिंजी घरवारी खे बचाए, ॾाढे हंधि ॻाल्हायो, को नथो बचाए सघे। बाबा हर इंसान खे अलाह जे आॾो पाण खे हलणो आहे, पंहिंजा मुआमलात ऐं मसाइल पेश करणा आहिनि। कानत मिनल गाबिरीन, उनजी घरवारी पोइते रहंदी। हाणे जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां फारिग़ थिया जॾहिं फ़रिश्ता, पोइ छा थियो, उहे फ़रिश्ता सुहिणा हसीन ऐं जमील नौजवान छोकिरनि जी सूरत जे अंदरि आया। हुन क़ौम जे अंदरि इहो गुनाह घणो हुयो, उहो जॾहिं सुहिणनि ऐं शहज़ादनि छोकिरनि जी सूरत जे अंदरि आया, हुननि ॾिठो जॾहिं वलम्मा अंजात रुसुलुना लूतन सीअ बिहिम वज़ाक़ बिहिम ज़रअन वक़ालू ला तख़फ़ वला तहज़न, जॾहिं पता अची करे हज़रत क़ौम असांजा जेके कासिद हुया हज़रत लूत ॾे जो पता, हाणे हज़रत लूत खे इहा ख़बर त कोन हुई हे को फ़रिश्ता आहिनि, सुहिणा हसीन जमील ऐं ख़ूबसूरत उन्हनि जूं शक्लूं। उन्हनि नौजवाननि खे ॾिसी करे हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु त उनखे ॻणती थी, ॿियो दिलि जे अंदरि छा पियो थिए, तंग पियो थिए त हिमा जी क़ौम वारा त वॾा ज़ालिम आहिनि, ईअं न थियनि, हे त वीचारा मूंखे ॿाहिरियों लॻंदा, असांजे ॻोठ जा बि न आहिनि, असांजे इलाइक़े जा बि न आहिनि, असांजे ॻोठ जा माण्हू ज़ालिम आहिनि, मथां हिननि महिमाननि खे का तकलीफ़ न ॾेई सघनि, तकलीफ़ न ॾेई विझनि। उन्हनि जे इन मुआमलात ऐं मसाइल खे ॾिसी करे दिलि में हज़रत लूत खे तंगी महसूस थी। फ़रिश्तनि चयुसि त क़ालू वला तख़फ़ वला तहज़न, ए लूत ला तख़फ़, न डुजो, वला तहज़न, ग़मगीन न थी, असां अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां मोकिलियल फ़रिश्ता आहियूं, अव्हांजे हिन ॻोठ जे मथां ख़ुदा इन गुनाह जे करे अज़ाब वारो मामिलो मुसलत कयो आहे। उलमाए मुहद्दिसीन लिखंदा उन्हनि जो जेको ॻोठ हुयो जंहिंमें रहनि पिया, अल्लाह ताला फ़रिश्ते खे हुकुम फरमायो, फ़रिश्तो जॾहिं आयो, फ़रिश्ते छा कयो, सॼे पर ते न पर परे जेको हीअं आंगुर जी इहा चोटी आहे, पंहिंजे हिन पर जी चोटी जे मथां उन्हनि जूं जेके ॻोठ हुयो उन सॼे ॻोठ खे हीअं खणी वियो मथे, एतिरे क़दर जो पहिरें आसमान जा फ़रिश्ता जेको हुया उहो उन्हनि जे कुकड़ियुनि जो आवाज़ बि ॿुधनि पिया। उतां रब साईं हुकुम बयानु फरमायो, ऊंधो करे हिननि खे उछलायो हेठि, उतां उछलायो। एॾी ख़ुदा खे हिन गुनाह जे मथां कावड़ आहे। इन हिकिड़े गुनाह जे करे थोरो तवजो ॾेई करे सम्झो, मां हज़ारे मरतबा ॿुधायो, जुमे जो बयानु सम्झ जो हूंदो आहे। असां वटि वीचारा वेंदा होॾे बयान ते वाइज़नि ते, पोइ खिलंदा ॻाल्हाईंदा, वॾे हाल वाल मौलाना कहिड़े मौज़ू ते ॻाल्हायो, यार तक़रीर त ॾाढी भली कंहिं पर मौज़ू अलाए कहिड़ो सम्झ में न आयो। मुंहिंजा भाउ घर खां निकिरी अचवंदा जुमे जे ॾियारे ख़ासि पंहिंजो टाइम में वक़्तु कढी करे मक़सद खे सम्झण जे लाइ तवजो जी ज़रूरत आहे। इन हिकिड़े गुनाह जे करे अल्लाह तबारक व तआला क़ौम लूत जो इहो हशर बयानु कयो। 10 माड़ खां माण्हू जॾहिं किरंदो आहे उनजा ज़र्रा न बचंदा आहिनि, जेकॾहिं 20 माड़ खां किरिया उनजा ज़र्रा न बचंदा। जमा कयो, दुनिया जे साइंसदाननि खे पुछा कयो, हे जेको ख़ुदा जो आसमान आहे इन जे एंड ताईं चवंदा असां फिलाणो कमु कयो आहे, हेलीकॉप्टर ठाहियो आहे, जहाज़ ठाहियो आहे, फिलाणी शइ ठाही आहे, पर अॼु ॾींहं ताईं दुनिया जो को बि साइंसदान इहा दावा न कंदो त आसमान जे तह ते पहुता।
एॾो मथे हिनखे खणी करे ऐं हुन फ़रिश्ते जी हैयत ऐं कैफ़ियत ऐं हुनजी ताक़त जो अंदाज़ो हितां लॻायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, मां ॿ दफ़ा हज़रत जिब्राइल खे असली हालत में ॾिठो आहे। घणा दफ़ा ॾिठो आहे बाबा? ॿ दफ़ा। हिकु दफ़ा जॾहिं पहिरियों मां ॾे वही खणी आयो, ओ पहिरियों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साईं जन बयानु फरमायो हुनजी असली कैफ़ियत जेका मां ॾिठमि हज़रत जिब्राइल जी। उनजो मथो सतें आसमान खां मथे, उनजा पैर सतनि ज़मीननि जे तह जे अंदरि, 300 पर ख़ुदा हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिना आहिनि। घणा पर बाबा? 300 पर। उन्हनि मञा जॾहिं पंहिंजा 2 पर खोलींदो आहे न, हिकिड़ो हुनजो जेकॾहिं हीअं पर खोले त हीअं मशरिक़ जे पासे ॾे हलियो वञे, ॿियो हुनजो पर मग़रिब जे पासे ॾे हलियो वञे। माना ईअं सम्झो 2 पर जॾहिं खोले हज़रत जिब्राइल त पूरी दुनिया हुनजे परनि जे अंदरि अची वेंदी। एॾी वॾी हैयत वारो ख़ुदा इन्हनि फ़रिश्तनि खे बयानु फरमायो आहे, एॾी वॾी ताक़त वारो। उहो फ़रिश्ते खे अलाह ताला त एॾी ताक़त ॾिनी आहे, उन फ़रिश्ते पंहिंजे उन पर जे उन चुंब जे मथां उन ॻोठे खे खणी करे हीअं ऊंधो उछलायो। गुनाह कहिड़ो हुयो? गुनाह हुयो क़ौम लूत जे अंदरि हमजिनसी वारो मामिलो, मर्द जो मर्द सां गुनाह वारो मामिलो, ऐं औरत जो औरत सां। अॼु इहो आम थी चुको आहे मुंहिंजा भाउ। तव्हां कीअं चओ था त ख़ुदा असांजे मथां फ़लाणो अज़ाब मुसलत कयो आहे, अलाह असांजे मथां हीउ मामिलो मुसलत, असां इन खां घणे जा हक़दार आहियूं। हीअ त ख़ुदा जी महिरबानी आहे। ख़ुदा क़ुर में बि चए थो, वमा असाबकुम मिन मुसीबह फबिमा कसबत ऐदीकुम वयाफू अन कसीर। अव्हांजे मथां जेके मुसीबतूं अचनि थियूं न, वमा असाबकुम मिन मुसीबह फबिमा कसबत ऐदीकुम, तव्हांजे हथनि जी कमाई आहे। बाबा क़ुर सचो आहे नी, ॾाढियां ॻाल्हायो। अल्लाह ताला चए थो अव्हांजे मथां जेके मुसीबतूं अचनि थियूं उहे अव्हांजे हथनि जी कमाई आहे। वयाफू अन कसीर, अञा मुंहिंजी रहमत आहे, अञा मां तव्हांजे मथां करम कयो आहे, अञा तव्हांजे मथां मां फज़ल कयो आहे। वयाफू अन कसीर जो लफ़्ज़ आहे, क़लील जो लफ़्ज़ बि न आहे। उन मञा त घणा गुनाह मां ख़ुदा तव्हांजा माफ़ करे छॾींदो आहियां, दरगुज़र करे छॾींदो आहियां। क़लील जो लफ़्ज़ न आहे त थोरा गुनाह न, माना तव्हांजा कुझु मख़सूस गुनाह जंहिंजे करे हीअ अज़ाब तव्हांजे मथां अचे थो, मुसीबतूं, मामलात ऐं मसाइल। भई असां त मुस्लमान आहियूं, असां तव्हांखे हीअ दुनिया, हे जेका दुनिया तव्हां असां रहूं था, हिन दुनिया जी ज़िंदगी जेका आहे इन जी हैसियत ईअं आहे जीअं समुंड जे आॾो हीअं ज़रो पाणी जो हुजे। हिन दुनिया जी हैसियत इहा आहे। दुनिया हमेशह रहण वारी शइ त न आहे। ख़ुदा तव्हांखे अकुल ॾिनो आहे सम्झ जे लाइ। तुंहिंजे खीसे मां 5 रुपया वञनि था, तुंहिंजो अकुल माना कमु करे थो। तुंहिंजे घर जो नुक़सानु ॾे थो, तुंहिंजो अकुल कमु करे थो पियो। तुंहिंजो दुनियावी ॿियो को नुक़सानु ॾे थो, तुंहिंजो अकुल कमु करे थो पियो, अफ़सोस थिए ई थो पियो। पर जेकॾहिं दीन तुंहिंजे घर मां, तुंहिंजे घर वारनि वञा, तुंहिंजे हिन जिस्म मां जेकॾहिं दीन निकितो आहे, करे तोखे हुन ते अफ़सोस थियो आहे। माना त तो वटि दुनिया जी ज़िंदगी जी क़दुरु क़ीमत आहे, आख़िरत जी क़दुरु क़ीमत न आहे। इहो गुनाह असांजे इन मुआशिरे जे अंदरि इंतिहाई आम थी चुको आहे, जंहिंजी पेशन गोई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरीं इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो, मूंखे पंहिंजी उम्मत जे अंदरि हिन गुनाह जे वधण जो ख़ौफ़ आहे त मुंहिंजी उम्मत जे अंदरि इहो गुनाह वधंदो। पाण फरमायूं, इन मिन अख़वफ़ मा अख़ाफ़ु अला उम्मती औ अला हाज़िहिल उम्मत अमलु क़ौम लूतिन। पाण फरमायूं, मूंखे सभ खां वधीक इन शइ जो ख़ौफ़ आहे त मुंहिंजी उम्मत जे अंदरि क़ौम लूत वारो मामिलो ऐं मसइलो आम थी वेंदो, हमजिनसी वारो मामिलो आम थींदो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कंदा, उन दौर जे अंदरि हिकिड़े माण्हू खां अहिड़ो गुनाह सादिर थियो, हमजिनसी वारो, मर्द सां पंहिंजो बुरो फ़ेल कयो। जॾहिं जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु दौरे ख़िलाफ़त ते हा, अबू बकर सिद्दीक़ वटि जॾहिं मामिलो पहुतो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ चंद साहब इकराम विहारिया, साहब इकराम सां मशवरो कयूं त क़ुर मजीद जे अंदरि हर गुनाह जी सज़ा जो मामिलो अल्लाह ताला मुक़रर बयानु फरमायो आहे। अज़ानियतु वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्द, क़ुर जो कानून आहे। ज़िना कंदड़ मर्द हुजे या ज़िना कंदड़ औरत हुजे,
उनखे 100 कोड़ा लगाया वेंदा। पर इहो आहे गैर शादीशुदा जे लाइ। जेकॾहिं शादीशुदा खां इहो फ़ैल सादिर थिए, इहो गुनाह वारो मामिलो ऐं इस्लामी रियासत आहे, त पोइ उनखे संसार कयो वेंदो। मन घाटे ताईं उनखे ज़मीन जे अंदरि दफ़न करे सभु मुस्लमान पथर हणी करे उनखे मारींदा। इन गुनाह जी सज़ा दुनिया में ई आहे। ॻाल्हि सम्झ में आई? चोर जेकॾहिं दुनिया जे अंदरि चोरी थो करे, वसारिको वसारिकतो फ़क़तउ ऐदियहुमा जज़ाअम बिमा कसबा नकालम मिनल्लाह। मर्द आहे या औरत आहे जंहिं चोरी कई आहे, उनजे बांह उनजी कटी वेंदी। इहो इस्लाम जो कानून आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? साहब इकराम खे विहारे करे जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि सां मशवरो कयो त हिन गुनाह जी सज़ा छा थियणु खपे। तमामु साहब इकराम इन मुआमले ते मुतफ़िक़ थिया त इन माण्हू खे जीअरे बाहि जे अंदरि साड़ियो वञे। ही औरत सां ज़िना करण खां वधीक ख़तरनाक ऐं किनो गुनाह आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इन गुनाह खे अॼु असां गुनाह सम्झूं ई कोन था। इन मसइले जी तरफ़ असांजो तवजो ई कंहिं क़िस्म जो न आहे। यकीन कयो ख़ुदा जे घर में वेठो आहियूं, गुनाह आम थी चुको आहे। मुंहिंजा भाउ, अञा ख़ुदा जो अज़ाब नाज़िल न थिए त छा? हिकिड़े साहबी चयो, जेकॾहिं इजाज़त हुजे हा शरीयत में न, ॿ दफ़ा संसार कयो वञे। संसार माना काटे ताईं हेठि ज़मीन जे अंदरि पूरे करे उनखे पथर हणो मरी वञे त छॾे ॾियो। चई 2 दफ़ा जेकॾहिं इजाज़त हुजे हा त इन कमु करण वारे सां इहो हशर कयो वञे हा 2 दफ़ा। ऐं इहो माण्हू इंतिहाई मबग़ूज़ आहे। इहो माण्हू अल्लाह जे अज़ाब जो मुस्तहिक़ आहे। इहो इंसाननि सां विहण जे क़ाबिल न आहे। बदतरीन दरिंदो आहे जंहिंजे अंदरि इहा शइ जेकॾहिं आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खां हिन दुनिया जे अंदरि इहो मामिलो ऐं मसइलो सादिर थियो आहे त हुन जे लाइ गिड़गिड़ाए करे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह खां इन पंहिंजे कयल गुनाह जी माफ़ी वठे, न त आख़िरत में इन जो हशर ॾाढो ख़राबु आहे। आख़िरत जे अंदरि ॾाढो बुरो इन जो हशर आहे। इन जे करे शरीयत फरमाए थी, अवां जे करे हमजन ॾिसो, मर्द जे करे मर्द आहे उहा जिन्स तब्दील आहे, औरत ॿी जिन्स आहे, मर्द ॿी जिन्स आहे। भली खणी उमिरि जी नंढड़ी जेकॾहिं छोकर कंहिं ॿिए सां ॾिसंदा तॾहिं बि उनखे हर को माण्हू दड़का ॾींदो, बाबा छा आहे। पर जेकॾहिं मर्द आहे, नंढड़ो ॿार को ख़ूबसूरत हुन लाइ ॾिसंदा, चवंदा बाबा मर्द आहे, हुन सां गॾु उहो बि मर्द आहे। इन जे करे इन माहौल में शरीयत मनो फरमाई आहे त इन्हनि ॿारनि सां बेफुज़ूल अवांजो ॻाल्हाइण बि नाजाइज़ ऐं ख़तरनाक आहे। ॿी ॻाल्हि, उलमाए मुहद्दिसीन बयान फरमायो आहे, जंहिं माण्हू खां इहो फ़ैल सादिर थिए थो, उहो माण्हू हिन दुनिया जे अंदरि अल्लाह खां इन पंहिंजे कयल गुनाह जी माफ़ी नथो वठे। अल्लाह साईं उनखे हिन दुनिया जे अंदरि ख़तरनाक जिस्मानी बीमारियुनि जे अंदरि मुब्तला फरमाए थो छॾे करे। ऐं ॾिठो आहे जिन माण्हुनि खां इहो मामिलो सादिर थियो आहे, पोइ ख़ुदा जी मर्ज़ी आहे कंहिंखे वठे या न वठे। अल्लाह जो कानून आहे। अल्लाह हाकिमुल हाकिमीन ऐं बादशाह आहे। जेकॾहिं को पंहिंजे गुनाह ते कयल गुनाह ते जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरे थो त उहा उनजी मर्ज़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे हुकुम ॾिनो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो त जंहिं इंसान जे अंदरि 6 ॻाल्हियुनि जो मामिलो हूंदो, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जन्नत जी ज़मानत ॾियांदो। उन मां हिकिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई, जेको इंसान पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त थो फरमाए, अल्लाह जे रसूल फरमायो मां उन माण्हू जे लाइ मन जाइज़ जॻह ते इस्तेमालु करे, पंहिंजी शहवत ग़लति जाइ ते इस्तेमालु न करे। जेकॾहिं जाइज़ जॻह ते इस्तेमालु कई नाजाइज़ ते त उहो जहन्नमी आहे। जेकॾहिं जाइज़ जॻह ते कंहिं पंहिंजो पाण खे इन मामलात ऐं मसाइल खां बचाए करे ज़िंदगी गुज़ारियूं अथई, ॿिया मामलात बि हुनजा दुरुस्त आहिनि, मां मुहम्मद इन जे लाइ जन्नत जी ज़मानत खणंदो पियो। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या शबाब कुरैश इफ़ज़ू फुरूजकुम वला तज़नू मन हफ़िज़ फरजहू फलहुल जन्नह। ए कुरैश वारो, ए कुरैश जा नौजवानो, अवां पंहिंजे इफ़ज़ू फुरूजकुम, अवां पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो। पाण फरमायो वला तज़नू, ज़िना न कजो। मन हफ़िज़
फरजहू जै पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कई फलहुल जन्नत, अल्लाह से हुनखे जन्नत ज़रूर ब ज़रूर अता फरमाईंदो। या फितियान कुरैश ला तज़नू फ़इन्नहु मन सलिम अल्लाहु लहू शबाबहु दख़लल जन्नह। इन आयत जो मक़सद भी हुया मन हफ़िज़ मा बैन लिहयैहि व बैन रिजलैहि दख़लल जन्नह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं ॿिनि ॻाल्हियुनि जी हिफ़ाज़त कई, मा बैन लिहयैहि जेको ॿिनि चपनि जे विच में हीअ ज़ुबान आहे, ज़ुबान जी हिफ़ाज़त करे उनखे सही इस्तेमालु कयईं, ऐं ॿिन्ही टंगुनि जे दरमियान में जेका शर्मगाह आहे उनखे बि सही इस्तेमालु कयईं। अल्लाह जे रसूल फरमायो दख़लल जन्नह, अल्लाह से उनखे जन्नत में ज़रूर ब ज़रूर दाख़िल फरमाईंदो। त मुंहिंजा भाउ, असांजे हिन मुआशिरे जे अंदरि इहो गुनाह इंतिहाई आम थी चुको आहे। ॿियो असांजे इलाइक़े जे अंदरि ॿियो रवाजु आहे। जहिड़े नमूने सां ॻाल्हि खे चङी तरह सम्झो, मर्द ऐं औरत जे ओघड़ जो मसइलो आहे। मर्द जो ओघड़ किथां खां शुरू आहे, कहिड़ी शइ हुनखे ज़ाहिर थींदी त गुनाह थींदो। हिन दुन खां वठी करे, ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो, हिन दुन खां वठी करे दुन खां हेठि वारो हिसो पेट जो बि इहो ओघड़ जे अंदरि जेको थोरो पेट जो टुकड़ो आहे न, इहो बि ओघड़ जे अंदरि दाख़िल आहे। हिन दुन खां वठी करे गोॾनि ताईं इहो हिसो मर्द जो ओघड़ में शुमार आहे। जेको इन शइ खे ज़ाहिर कंदो उहो गुनाहगार थींदो, अल्लाह जी उन जे मथां लानत। माण्हू जेको असां वटि वरी छा आहे, असां गोॾ जेका ॿधंदासीं उहा हिन दुन खां हेठि करे ॿधंदासीं। असांजी भेण घुमंदी, असांजी न्याणी घुमंदी, असांजी घरवारी घुमंदी, बाबा मुस्लमान हे छा मसइलो आहे, चए असांखे ख़बर ई कान्हे का। अरे ॾे हाल वाल दा तुंहिंजे गॾा गाॾे जी टंग भॼी पई आहे। हा यार हीअं पासीरो थी वियो, गॾा गाॾे जी टंग भॼे थी, तोखे ख़बर पए थी मुस्लमान, तोखे जाइज़ ऐं नाजाइज़ जी ख़बर कान्हे का, तोखे हलाल ऐं हराम जी ख़बर कान्हे का। तूं घर जे अंदरि पंहिंजो ओघड़ उघाड़ो करे पंहिंजी न्याणी जे साम्हूं घुमी रहियो आहे। तूं त चवंदो मां ग़ैरत जे अंदरि आहियां, मां ग़ैरती क़ौम आहियां, मुंहिंजी ग़ैरत जा तराना पूरी दुनिया ॼाणींदी आहे, ॿुधाईंदी आहे त मुस्लमान ग़ैरतमंद आहे। अफ़सोस त तुंहिंजो इहो आहे, तुंहिंजी ग़ैरत ई आहे, तुंहिंजी न्याणी, तुंहिंजी धीउ, तुंहिंजे आॾो बीठी आहे, ओघड़ हुन जे साम्हूं तूं ज़ाहिर कयूं बीठो आहे, तोखे ख़बर ई कान्हे का त इहा मुंहिंजी ओघड़ आहे, त पोइ ग़ैरत जी ॻाल्हि केॾी थो करे पए। इहो दुन खां वठी करे गोॾनि ताईं इहा शइ ज़ाहिर करणु कबीरो गुनाह हुआ ॿिए जे साम्हूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? औरत जो सॼो जिस्म ओघड़ आहे। हाणे तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे, तव्हां असांखे पंहिंजे ज़हन जे अंदरि इहा शइ विझणी आहे। तव्हां असां वटि जेको ही माहौल हली रहियो आहे, माहौल या जेको तव्हां असां वटि जेको सिस्टम हली रहियो आहे, हर शइ जे आम हुजण जो यकीन कयो, इहो मुस्लमाननि जो रवाजु न आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे, इहो काफ़रनि जो यहूदियुनि जो तरीक़ो आहे। असां वटि त हाणे माशाअल्लाह जेके नवां वरी लिखियल पढ़ियल असांजा नौजवान, अञा असांजे ॻोठनि जे अंदरि रहण वारा जेके नौजवान आहिनि या कुराड़ा जेके हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी, पर जेका असां वटि नओं नसुल जेको तयारु थियो आहे, वेचारनि खे का ख़बर कान्हे का। नंढड़ो कछड़ो पाए, जीअं ॿारनि खे हूंदा ऊन्हारे में नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे कछड़ो पातल हूंदो आहे, हेॾा वॾा थी विया, अदा ॾे हाल वाले फिलाणो खान वञे थो, ॾिस त सही यार हिनखे नंढो। अॼुकल्ह हे आम थी वियो आहे, का ॻाल्हि ई कान्हे का। फिलाणा जेके वॾा वॾा नवाब आहिनि, सरदार आहिनि, जागीरदार आहिनि, उहे इहे पाईंदा आहिनि। माना उन्हनि जे मथां अलाह जो अज़ाब जो मज़ो थोरो सवायो आहे, हूअं त क़यामत जे ॾियारे ख़बर पवंदी। बहरहाल इन्हनि शयुनि जे लाइ शरीयत सख़्तु मना फरमायो आहे। जेकॾहिं शुरू खां वठी जेकॾहिं इन मुआमलात ऐं मसाइल जी तरफ़ तव्हां असां तवजो ॾियूं त यकीन कयो हीअ दुनिया असांजो गुलज़ार जन्नत बणिजी वञे, जन्नत जो बाग़ बणिजी वञे। तव्हां असां इन मुआमलात 1400 साल पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पोशन गोई ॿुधायूं, जेके मामलात ऐं मसाइल जो अखियुनि सां ॾिसूं था। पाण फरमायूं क़ुर्ब क़यामत जी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला तक़ूमु साअतु हत्ता यतसाफ़दु अन्नासु फ़ी तुरुक़ि कमा ततसाफ़दु दवाब यस्तग़नि रिजालु बिर्रिजालि वन्निसाउ बिन्निसाइ। अल्लाह जे रसूल फरमायो तेसी ताईं क़यामत क़ाइमु न थींदी जैसी ताईं इंसान गुनाह जे अंदरि सभु हद किरास करे वेंदा। कहिड़ी? पाण फरमायो यस्तग़नि रिजाल बिर्रिजालि वन्निसाउ बिन्निसाइ। मर्द मर्द सां पंहिंजी शहवत पूरी कंदो, औरत औरत सां पंहिंजी शहवत पूरी कंदो। ऐं असां वटि वरी रवाजु छा आहे? मर्द आहे त भली औरत ॾिसे छा आहे, बाबा ॿ मर्द आहियूं, पोइ को मसइलो थोरी आहे। न, ख़बरदार, हिकिड़ो मर्द ॿिए मर्द जी औगड़ खे बि न तके,
हिकिड़ी औरत ॿिए औरत जो अगड़ खे बि न तके, शरीयत मना फरमाई आहे। असां वटि रवाज छा आहे? मां त जुमे जो ॾियारो आहे, मसनत अहिड़ी ते वेठो आहियां जो चई बि नथो सघां। असां वटि हिकिड़ो रवाज आहे, अलाह ताला माफ़ फरमा। हा, ॿहिराड़ियुनि जे अंदरि अॻ में हिकिड़ो जेको रवाज हूंदो उहो अलॻि हूंदो। ॿहिराड़ियुनि जे अंदरि रवाज हूंदो, वॉशरूम वग़ैरह न हूंदा हुआ, 4-5 भेनरूं या मिसाल मायूं पंहिंजो पाण में गॾिजी करे वेंदियूं हुयूं, मथां का नांग आहे या का बलाव आहे या का तकलीफ़ वारी शइ आहे, 4-5 औरतूं कलाए हाजत जे लाइ वेंदियूं हुयूं, ॿुधो आहे। पर अॼुकल्ह जेकॾहिं वॉशरूम ठही वियो आहे, औरत खां पंहिंजे ओगड़ खे लिकाए, धीउ आहे त माउ खां पंहिंजे ओगड़ खे लिकाए, जाइज़ थोरी आहे हुनजे साम्हूं पंहिंजो ओगड़ ज़ाहिर करे। मर्द खां पंहिंजे ओगड़ जी हिफ़ाज़त फरमाए। पाण फरमायूं हमजिनसी वारो मामिलो आम। अॼु 1400 साल गुज़री विया, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी दा मुंहिंजा मिठा, मुंहिंजे दिलबर नबी जेका 1400 साल पहिरीं ॻाल्हि ॿुधाई, अॼु ईअं महसूस थिए त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे। इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं फरमाए तक़ूमु साअतु अला शिरारिन नास, क़यामत क़ाइम थींदी किननि माण्हुनि जे मथां, ला यामुरून बिमारूफिन वला यनहाउन अन मुनकरिन, न कंहिं माण्हू खे नेकी जो हुकुम कंदा, न कंहिंखे गुनाह खां रोकींदा। यतहारजून कमा तहारजल हमरो, उहो गुनाह बि ईअं कंदा जीअं गॾो जानवर जीअं गुनाह कंदो आहे सरेआम करे, उनखे छा आहे, जानवर आहे, चवंदा आहिनि न अड़े भेण छा थियो अथई, जानवर त न आहे। को माण्हू कॾहिं कॾहिं को अहिड़ो फेल कंदो आहे, पोइ हुनखे असां दड़को ॾींदा आहियूं, अलाह जा बाना जानवर त न आहे, जानवर सफ़ा बेहया थी पियो आहे। अखज़ रजुलुम बियदि इमरातिन फखला बिहा फकदा हाजतहु मिनहा सुम्मा जा इलैहिम यज़हकून इलैहिम व यज़हकू इलैहिम। सुभान अल्लाह। मर्द कंहिं औरत खे वठी करे वेंदो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधो, मुसलमानो पंहिंजा कन खोले करे ॿुधो। अखज़ रजुलुम बियदि इमरातिन, मर्द कंहिं औरत जो हथ वठी करे वेंदो, हुन सां ज़िना करे मोटी ईंदो, उहो मर्द बि खिलंदो, ॿियो माण्हू जेको वेठो हूंदो उहो बि पियो खिलंदो, एतिरो हया हलिया वेंदो आहे। अॼु असां मुस्लमान इहा ॻाल्हि कई आहे, इन स्टेज ते पहुताऊं, अहिड़नि जायुनि ते वञी करे गुनाह जा आलात करे, जॾहिं मोटंदा आहिनि त उहो गुनाह वारा आलात तव्हांजे असांखे उते नज़र ईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहियूं ॿुधाइण में फिलानी जॻह ते अलाह माफ़ फरमाए हीउ मां कारनामो करे आयो आहियां, पोइ उनजो नतीजो त बुरो निकिरणो आहे नी। जेकॾहिं इंसान इन गुनाहनि जे मामले जे अंदरि पंहिंजो पाण खे एतिरो गछाईंदो त पोइ ज़ाहिर आहे उनजो नतीजो बि बुरो। बाबा भले कम जो नतीजो छा हूंदो आहे, ॾाढा ॻाल्हायो, भले कम जो नतीजो ऐं बुरे कम जो नतीजो इहो अल्लाह ताला इनमल आमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार बि नियत जे मथां आहे। जेकॾहिं अव्हांजी नियत दुरुस्त आहे, अल्लाह ताला अव्हांजे लाइ मुआमलात बि दुरुस्त करे छॾिया। जेकॾहिं अव्हांजी नियत दुरुस्त न आहे, ऐं अफ़सोस आहे असांजा उलमाए किराम जेके इन मसनत जे मथां वेठा आहिनि, इन मुआमलात ऐं मसाइल ते ॻाल्हाइनि ई कोन था कंहिं क़िस्म जो। भाव छा जो आहे, ख़ौफ़ छा जो आहे। जॾहिं इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो आहे, तव्हांजे मथां ज़िम्मेदारी आहे अवाम खे क़ुरान ऐं हदीस जी ॻाल्हि मज़मून सही ॿुधायो। ही माण्हू इन ख़तरनाक वबा खां, ख़तरनाक गुनाह खां पाण खे पंहिंजे आलो अयाल खे बचाए सघनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन तमाम मुआमलात ऐं मसाइल जी जड़, जितां हर मुआमला जो सुधारो थींदो, जितां हर मुआमला जो इनकलाब ईंदो, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहा इंसान जी दिलि आहे। जेसीं ताईं इंसान महिनत करे पंहिंजी इन दिलि खे पाक ऐं साफ़ न कंदो, तेसीं ताईं इहो इन गुनाहनि जे अंदरि गचियल हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? वजह ॾिसो अलाह साईं केॾो ख़ूबसूरत निज़ाम बणायो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अल्लाह ताला दुनिया जे अंदरि रहण जे लाइ जेका पंहिंजी जाइ ठाही आहे न, मुंहिंजी जाइ कहिड़ी आहे, उहो ईअं कोन चयो अथई त मां मस्जिद जे अंदरि आहियां, मां फिलाणी जाइ ते आहियां। अल्लाह ताला जाइ बि अहिड़ी ज़बरदस्त ऐं पाकीज़ा ठाही आहे। फरमाई मां रब हर मोमिन जी पाकीज़ा दिलि जे अंदरि रहंदो आहियां। मां रब किथे रहंदो आहियां? ॾाढा हंधि ॻाल्हाए, ॾाढा। जॾहिं तुंहिंजी दिलि पाक हूंदी त रब रहंदो नी। जे तुंहिंजी दिलि वारो हिसो
गुनाहन में गचियल आहे, शर्मिंदगी में गचियल आहे, कबीरा कबीरा गुनाह करे आयो मौलाना, अलाए केतिरा नाहक माण्हू मारे आयो आ, अलाए केतिरा ज़िना करे आयो आ, अलाए केतिरो ख़ुदा खे कावड़ाए करे आयो आ। पोइ इहा तवको न रखजांइ त मुंहिंजी दिलि जे अंदरि, छो त ख़ुदा रहंदो ई मोमिन जी दिलि जे अंदरि आहे। हिन दुनिया मां सभ खां वधीक ख़ुदा जंहिं शइ खे पसंदि कयो आहे उहो मोमिन जी दिलि आहे। तॾहिं फरमायो रईसुल उज़्व, इंसान जी जिन्स जे अंदरि, इंसान जे जिस्म में सभ खां वधीक ताक़तवर बादशाह जेको उज़्व आहे उनजो नालो आहे दिलि। इन ते महिनत कयो तव्हां गुनाहनि खां बचंदो। फरमायो अला व इन फिल जसद मुज़ग़तन इज़ा सलहत सलहल जसदु कुल्लु व इज़ा फसदत फसदल जसदु कुल्लुहु अला वहियल क़ल्ब। साइंसदान ताजो आहे हाल, डॉक्टरनि त हाणे मशीनरियूं कढियूं न, हुज़ूर 1400 साल पहिरीं ॿुधायो छा फरमाई, इंसान जे जिस्म में हिकु गोश्त वांगुरु लोथड़ो आहे, गोश्त जो ठहियलु आहे। दिलि छाजी ठहियलु आहे? गोश्त जी आहे न। पाण फरमाई इज़ा सलहत सलहल जसदु कुल्लु, जॾहिं इहा दिलि इन जी सही आहे न, इन जो सॼो जिस्म सही आहे। व इज़ा फसदत फसदल जसदु कुल्लु, पाण फरमायूं जॾहिं इन जी दिलि ख़राबु आहे त जिस्म जा सभु उज़वा छा आहिनि? ॾाढा हंधि ॻाल्हायो। ऐं जी सेकंड जे लाइ दिलि बंदि थी वञे त मामिलो छा हूंदो आहे? पोइ डॉक्टर छा चवंदो? बाबा मेन उज़्व आहे ई दिलि, तुंहिंजी मशीनरी अॼु निकिती आहे, असांखे हुज़ूर 1400 साल पहिरीं ॿुधायो त कम वारी शइ दिलि अथव। जहिड़े नमूने सां तव्हांजे जिस्मानी सिहत जो तालुक़ु इन दिलि सां आहे, अहिड़े नमूने सां तव्हांजे रूहानी सिस्टम जो तालुक़ु बि इन दिलि सां आहे। अव्हांजी दिलि सही आहे, अव्हांजो जिस्म बि सही आहे। अव्हांजी दिलि पाक आहे, अव्हांजो जिस्म, अव्हांजा मामलात ऐं मसाइल बि पाक थींदा। जंहिं ॾियारे तव्हांजी दिलि जो मामिलो ख़राबु थियो उन ॾियारे तव्हांजो सॼो सिस्टम ख़राबु आहे। तॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फरमायो, मां पंहिंजे पैगम्बर खे मोकिलियो आहे माण्हुनि जी दिलनि जे मथां वञी करे महिनत करे। माण्हुनि जी छा ते महिनत करे? मथे जे मथां न, माण्हुनि जी दिलनि जे मथां वञी करे महिनत करे। पोइ ज़ाहिर आहे इंसान जी दिलि जॾहिं कंट्रोल जे अंदरि अची वेंदी आहे त उनजो सॼो जिस्म कंट्रोल जे अंदरि हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इन जे करे तव्हां ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे यादि कयूं। ख़ुदा जो कसम आहे कोई वक़्तु मुक़ररु कोन्हे को, अलाह जेको मुक़ररु कयो आहे, नौजवान आहे, कुराड़ो आहे, छा आहे, हे दुनिया जा चरखा, दुनिया जा मामलात, कंहिंखे फ़र्क़ु न पवंदो तव्हां ऐं असांजे करे। मतां तूं चवंदो मां फलाणो खान आहियां, मां 1000 एकड़नि जो मालिक आहियां, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे घर वारा मानी कोन खाईंदा, मुंहिंजे वञण खां पोइ छा थींदो? वधि में वधि 2 4 5 ॾियारा 10 ॾियारा, कलाकु 5 कलाक 6 कलाक जॾहिं गुज़रंदा ई न, खणो साणे हिन मां धप थी अचे, घर ख़ाली कयो, सभु बेज़ार हूंदा आहिनि। मुंहिंजा भाउ, कमु अचण वारी जेका ज़ात उहा वरी बि अलाह जी आहे, जंहिंजी मोहबत तोखे दुनिया में बि कामयाबु करे त आख़िरत में। बाबा 6 फुट हेठि ज़मीन जे अंदरि भाउ ईंदो? ॾाढे ॻाल्हायो छो न था? भला ज़ाल सां एॾी मोहबत आहे, उहा मतां 2-3 मिंट क़ुर्बानी ॾे, ॻाल्हायो न था? हलंदो? भला पुटनि जे लाइ सॼी ज़िंदगी महिनत कई आहे, मतां उहे भाइर मथां कमु अचनि, चाचो मथां कमु अचे, मामो मथां, ओ मुंहिंजा अदा ख़ुदा जो कसम मां को बि कमु न ईंदी, वरी बि उहा ज़ात कमु ईंदी। मण मिटियुनि जा पिया हूंदे, अरबे रुपयनि जो मालिक आहे, मिटी में पियो हूंदो, को सलाम करण ई न ईंदी। इहो तुंहिंजे जिस्म में रूह आहे, हर को तुंहिंजी इज़त करे थो। इहो रूह बि ख़ुदा जे तरफ़ां अमुर आहे, इहो निकिरी वियो, तूं कंहिं कम जो न आहे। हल बाबा, हाणे माण्हू ॼाणे बाने जा कम जेको ज़िंदगी जे अंदरि ख़ुदा मोकिलियो आहे उहो इम्तिहान आहे। इन जे करे तव्हां असांजी ज़िंदगी में वरी रमज़ान जो महीनो अचे थो, ख़ुदा जी नेमतुनि जो मसालो ॿुधायांव थो। अलाह साईं वरी बख़्शिश वारो महीनो मोकिलियो आहे। पाण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान आयो ऐं रमज़ान जे महीने में जेकॾहिं उन जी बख़्शिश न थी आहे न, हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं वेठा हुया, ॿाहिरि जो वञनि पिया त पाण चयूं आमीन 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 3 दफ़ा। त साहबे करम ॾिठो अलाह जो रसूल पंहिंजे लेखे आमीन आमीन चयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैर त हुयो, का दुआ घुरियो या छा? पाण फरमाईंदो जिब्राइल आयो, चई जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान अचे उनजी बख़्शिश न थिए, उहो तबाह थिए, बर्बाद थिए। मां मोहम्मद चयोमांसि आमीन। हज़रत जिब्राइल दुआ थो करे, हुज़ूर चवंदे आमीन चए थो, इहा दुआ क़बूल पवंदी या न पवंदी तव्हां खां थो पुछा कयां। पोइ हाणे जे रमज़ान तव्हां असांजी ज़िंदगी में अचे, पाण खे न बख़्शिराए सघियऊं न, त पोइ अलाह जे रसूल जी ॾिसो, जिब्रील जी दुआ हुज़ूर जी आमीन आहे त इहो तबाह ऐं बर्बाद आहे, इन जे बचण जो को बि चांस न आहे। ॿिली 11 महीना दुनिया खे ॾिना अथव, हे महीनो ख़ुदा जे हवाले करे त ॾिस,
इन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे हाणे मौलवी साहिब पाबंद कयो आहे, कम ते बि न आहे वञिणो, वञो हितां घर वारनि खे चओ त बसि हाणे मुला चयो आहे त कुझु बि न आहे करिणो। असां ॾींहुं राति बसि मस्जिदनि न, ॾींहं ते पंहिंजो कमकार वञो, रोज़ो रखो, राति जो जेॾी महिल जिथे जॻह मिले निमाज़ जो टाइम आहे निमाज़ पढ़ो, ज़िक्र जो टाइम आहे ज़िक्र कयो, सच ॻाल्हाइण जो मामिलो आहे सच ॻाल्हायो। ऐं हिकिड़ा वरी माण्हू छा चवंदई, अब ॾे हाल अहिवाल सुहिणा रोज़ो छो नथो रखे, बसि साईं ॻाल्हि न, अब थोरो ॿुधाए भला महिरबानी कर, असां वटि आहे ॼटनि जी फैक्ट्री, अब ॿुधाए सही छो भला साईं कूड़ थो ॻाल्हायां न पोइ उनजे करे, पोइ कूड़ थो ॻाल्हाए तूं ज़ुबान कटे उछलाए, अलाह जा बाला रोज़ो अलॻि शइ आहे, कोशिशि कर तूं रोज़ो रखंदे त तोखे ख़ुदा कूड़ खां बचाईंदो न। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? वॾे हाल वाल ॾाढी छो नथो रखे, साईं कीअं रखां मां गुनाह, अड़े तूं रख त ख़ुदा तोखे गुनाहनि खां बचाईंदो नी। ॻाल्हि सम्झ में आई हलाए न? इहे सभु शैतान जा हमला आहिनि, हीअं थो करे हूंदो वरी ॿियो शैतान जो वॾे में वॾो हमिलो, छॾ यार 40 साल हेॾा गुनाह कई, 40 साल बिना हेॾो मामिलो कई, हाणे साईं तूं तस्बीह खणी वरी क़ुर पढ़ंदे तरावीह पढ़ंदे अलाह तोखे माफ़ु कंदो। ओ मुंहिंजा अदा अलाह त एॾी करीम ज़ात आहे, तुंहिंजे अखियुनि मां नदामत जे ॻोढ़े किरण जी देरि आहे, ख़ुदा जो कसम अलाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसी पवंदी। क़ुर सचो आहे नी, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, पाण खे छो तव्हां घटि सम्झो, अलाह तव्हांजो जॾहिं मर्तबो ऐं मक़ाम मथे रखियो आहे, अलाह त चए थो त मुंहिंजो रुठल बानो मां ॾे अचे। हदीस पाक जे अंदरि आहे जॾहिं रुठल बानो अलाह जी तरफ़ वेंदो आहे, हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो अलाह वारो, उहो जॾहिं आयो ॿार ॾिठी त नंढड़ा ॿार हीअं रांदि खेॾनि पिया, खेॾंदे खेॾंदे नंढड़ा ॿार हूंदा आहिनि समुंड जे किनारे ते, पोइ इहे घर ठाहींदा आहिनि, वरी पाणी ईंदो आहे, वरी घर हलिया वेंदा आहिनि, बीठा ठाहिनि पिया त बुज़ुर्ग अची करे हिननि जे भरिसां बीठो, चई छा था कयो, चई हे, चई यार तव्हां ॿारनि जी मूंखे इहा ॾाढी आदत वणंदी आहे, चई ॾाढो भलो, चई मूंखे ॿार बि नंढड़ा सियाणा हुया, हुन चयो असांखे तूं बि अलाह जो को बानो को पातल बुज़ुर्ग थो लॻे, भला ॾे हाल वाल हिकिड़ो तोखां मसालो पुछा कयूं, चई ॿुधाए, चई असां ॿई दोस्त आहियूं पाण में, असांजो हिकिड़ी शइ जे मथां बहस थी पियो आहे, चई कहिड़ी शइ जे मथां, चई बहस हिन शइ जे मथां थी पियो आहे, हे थो चवे त अलाह खे गुनाहगार प्यारो हूंदो आहे, सही आहे, मां थो चवां त न यार गुनाहगार अलाह खे कीअं प्यारो हूंदो, त करे ई नाफ़रमानी थो गुनाह जा कम, जेको नेक आहे उहो अलाह खे प्यारो हूंदो। हाणे असां ॿई फ़ैसिलो नथा करे सघूं त गुनाहगार अलाह खे प्यारो आहे या नेक अलाह खे प्यारो आहे। हुनजो यार सवाल त आयो ॿार, पर तव्हां हिकिड़ो वॾो ऊनो डिघो सवाल कयो आहे जंहिंजो तालुक़ु सॼो इल्म सां आहे। मां खपाईंदो आहियां कपिड़ो, छा खपाईंदो आहियां, ॿार इहे जेके रेड़ी ते इहो साइकिलुनि ते या मिसाल ईअं कपिड़ो खपाईंदा आहिनि ॿार, इहे मोटर साइकिलुनि वारा, अलाए घोरू अलाए छा जेके चवंदा आहियूं वठंदा आहिनि, वरी पोइ पैसा या लो पुराणो वठी कपिड़ो वग़ैरह ॾींदा आहिनि। बहरहाल चई मां खपाईंदो आहियां कपिड़ो, मां भला पंहिंजे तजर्बे जे मुतालिक़ तव्हांखे ॾियां थो, हाणे वधीक अलाह खे ख़बर आहे। चई हा ॿुधाए चाचा, चई मां पंहिंजे तजर्बे जे हिसाब सां इहा ॻाल्हि, जंहिं कपिड़ी में घारी, कपिड़े जे अंदरि घारी हूंदी आहे न, ईअं निशान हूंदो आहे, घारी माना ईअं थोरो वढण वारो सिस्टम हूंदो आहे, चई जंहिं कपिड़े जे अंदरि घारी हूंदी आहे, ॾींहुं राति मुंहिंजो तवजो ऐं अखि उन कपिड़े जे मथां हूंदी आहे त इनखे खपाए जान छॾायां। मां पंहिंजे तजर्बे जे हिसाब चवां थो त गुनाहगार जेको आहे उन जी तरफ़ अलाह जी तवजो घणी ईंदी आहे, त कॾहिं अचे त मां ख़ुदा हिनखे माफ़ु करे छॾियां, उन जी तरफ़ ख़ुदा जो तवजो घणो हूंदो आहे मुंहिंजे हिकिड़े तजर्बे जे हिसाब सां। ॿियो इहो आहे त पीउ खे ॿ औलाद, हिकु फर्मा बरदार, ॿियो नाफ़रमान। फर्मा बरदार में त हुनखे पक हूंदी आहे त काॾे बि न वेंदो, नाफ़रमान जे पेरनि ते कदमनि ते हुनजी नज़र हूंदी आहे त मतां को ग़लति क़दम न खणी वठे त मां हिनखे संभाले वठां। इन नुक़्ते सां मां सम्झां थो त गुनाहगार अलाह जी नज़रुनि जे आॾो हूंदो आहे। अलाह त चाहे थो मुंहिंजो बानो अचे त मां हुनजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ु कयां। हाणे इहो रमज़ान जो महीनो जेको मिले थो न, इहो हज़ार, मां थो चवां दुनिया व मां फिया खां वधीक तव्हां असांजे लाइ हिकिड़ो ज़िंदगी जो मौक़ो आहे। खोड़ असांजा भाइर नौजवान गुज़िरियल रमज़ान में असां सां गॾु हुया, अॼु न आहिनि। खोड़ असांजा दोस्त गॾु हुया अॼु, हा थी सघे थो वरी असांजी टिकट बि मथां न हुजे, असां मथां हिते न हुजऊं त पोइ मुंहिंजा भाउ इन जे करे हिन रमज़ान खे गनीमत सम्झी पंहिंजे गुनाहनि खे यादि करे दुनिया खे वक़्तु घटि ॾियूं, हिन महीने जे अंदरि पंहिंजे रुठल रब खे परचयूं। ऐं आहे बि आसान, हूअं त तव्हां 11 महीना तहजुद ते न उथी सघंदो, हिन टाइम आहे सेरी आहे तहजुद जो टाइम, हेॾां उथी करे तुंहिंजा ॿारड़ा मानी पचाइनि, सहरी वारो मामिलो करे, हेॾां तूं उथी करे मुसलो विछाए करे ऐं पंहिंजे रब खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी जे गुनाहनि खे यादि कर। अलाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे, अव्हांजी दुनिया बि ख़ूबसूरत, अव्हांजी आख़िरत बि ख़ूबसूरत। महिनत कबी इंशाअल्लाह, कोशिशि कबी।